ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन। कंडियारो वेझो ॻोठ मां बख़्श मुंगेर जी रहवासन शादीशुदा औरत अनवर ख़ातून ॻोठ भरिसां गुज़रंदड़ सहिड़ा शाख में मुबीना तौर टपो ॾेई ख़ुदकशी करे छॾी आहे। ये इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे वहां पहुंचाई कंडियारो वेझो ॻोठ मां बख़्श मुंगेर जी रहवासन शादीशुदा औरत अनवर ख़ातून ॻोठ भरिसां गुज़रंदड़ सहिड़ा शाख में मुबीना तौर टपो ॾेई ख़ुदकशी करे छॾी आहे। वधीक तफ़सील लाइ असां लाइन ते मौजूद आहे कंडियारो मां K2K न्यूज़ जो रिपोर्टर अता हुसैन भला। अता हुसैन ॿुधाईंदा हलिजो छा तफ़सील आहे। जी कंडियारो वेझो ॻोठ मां बख़्श मंगरियो जे रहवासन शादीशुदा औरत अनवर ख़ातून ॻोठ भरिसां गुज़रंदड़ सहिड़ा शाख में मुबीना तौर टपो ॾेई छॾियो। ख़बर पवण ते वारसनि ऐं आसपास जा माण्हू वॾे अंग में पहुता, जॾहिं त औरत जे वारसनि जो चवणु आहे त औरत जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुयो। सुबुह सवेर घरां निकिरी वई हुई, ख़बर पई त सहिड़ा शाख में ॿुॾी वई आहे। जॾहिं त ॻोठाणनि ऐं मक़ामी टोबनि पारां औरत जी ॻोल्हा जो सिलसिलो जारी रहियो, जॾहिं त 6 कलाक जी मुसलसिल ॻोल्हा बाद गेमन मोरी भरिसां औरत जो लाश हथ आयो, जेको पाणी मां ॿाहिरि कढियो वियो। जी